अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। जीअं मूं कल्ह हिकिड़ो पोस्ट रखियो हो त बाबा वीडियो कहिड़े मौज़ू में ठाहिजनि, त काफ़ी दोस्तनि चयो त बाबा हिकिड़ो प्रैंक कॉल कर दोस्तनि खे आज़मा। सो हैदर क़ादरी साहब त प्रैंक कॉल करे माण्हुनि खां पैसा घुरिया, पर मां अॼु जेको प्रैंक कॉल कंदुसि उन खे थोरो मुख़्तलिफ़ कंदुसि, ठीकु आहे। सो ॾिसूं पिया था त हाणे असांजा दोस्त वरी असांखे कहिड़ो जवाबु पिया था ॾियनि। सो सभु खां पहिरियां मां कंदुसि सिंध जो बहितरीनु सिंगर माशूक शर साहब, तो उनखे कॉल करे उनखे चवंदसि यार मूंखे ब्लड जी ज़रूरत आहे, ॾिसूं छा थो चवे, ठीकु आहे। हाणे उस्ताद खे कॉल त कयूं, पर अलाह करे कॉल खणे छो, वॾो सिंगर आहे साईं हाणे माशूक शर साहब, हाणे खणे अलाए न खणे, ॾिसूं था वरी बि, ठीकु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम उस्ताद। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बा खुश आहियो? बाबे ख़ैर, दुआ अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? वालेकुम सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, तूने अलवर दुआ खुश आहियो? ख़ैर ख़ैर था? दुआ आहे, शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। यार थोरो परेशानी लॻी पई आहे बाबे, तुंहिंजे शहर में ई आहियां। ॿियो ख़ैर ख़ैर था, अल्लाह पाक कुझु कंदो, कुझु हूंदो प्यारा। प्यारा मां चयो यार वो हॉस्पिटल में एडमिट आहियां, वो डॉक्टरनि चयो त ब्लड जी ज़रूरत आहे यार, ब्लड मूंखे खपे। तो तुंहिंजो ई नंबर हुयो, मूंखे ब्लड जी ज़रूरत आहे, अगरि ब्लड ॾेई था सघो त कुर्ब कयो यार, मां हॉस्पिटल में ई आहियां। जी जी, मां चयो यार ब्लड जी ज़रूरत आहे, नवाब शाह हॉस्पिटल में एडमिट आहियां, नवाब शाह वारे हॉस्पिटल में ब्लड जी ज़रूरत आहे प्यारा, ब्लड जी ज़रूरत आहे। उन्हनि चयो त मां चयो नंबर कंहिंजो कोन हो, उस्ताद माशूक शर जो आहे, उनखे ॻाल्हायां, उहो अची मतां ब्लड ॾे मूंखे। जी जी, कहिड़े अस्पताल में? यार नवाब शाह वारो आहे, मां त फर्स्ट टाइम आयो आहे नवाब शाह में, तो हाणे ब्लड जी थैली मूंखे तक़रीबन खपे, पोइ तव्हां ॾींदव या न ॾींदव इहो ॿुधाइजो बाबे। बिल्कुलु बिल्कुलु, को मसलो न आहे, तव्हां ग्रुप ॿुधाइजो। हा, पोइ इहो मां हिन महिल पोइ इहो लोकेशन मोकिलियांव थो, भला पोइ उते तव्हां ईंदव भला ब्लड ॾियणु न? बिल्कुलु बिल्कुलु, भले तव्हां नेट मुंहिंजो स्लो आहे, मां वरी ॿीहर तव्हांखे कॉल कयां थो, ॿीहर कॉल कयांव थो। यार हे नेट मुंहिंजो स्लो लॻो पियो आहे, उहो आवाज़ बि हुनजो कटिजे थो, वरी ॿीहर फ़ोन कयांसि, ॿीहर फ़ोन थो कयांसि। हेलो, हेलो, हा प्यारा, हाणे आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी, यार मां चयो ब्लड जी ज़रूरत आहे मूंखे, सो हॉस्पिटल में आहियां, नवाब शाह वारे हॉस्पिटल में, डॉक्टर आहे, ऑपरेशन आहे यार, उन्हनि जो मोकनि जो ऑपरेशन आहे, डॉक्टरनि चयो 7-8 थैलियूं खपनि। सो हाणे ब्लड मूंखे ज़रूरत आहे, सफ़ा मां परेशान लॻो पियो आहियां, पोइ छा था चओ जानी? हाँ, मां कोशिशि कयां थो, पोइ तव्हां बि ईंदव छा? तव्हां ईंदव या न ईंदव इहो ॿुधायो न, मां तव्हांजो इंतज़ारु कयां, तव्हां ईंदव? बिल्कुलु बिल्कुलु, यार प्यारा मौला ख़ुशि कंदव रब साईं, मूंखे बि इहो ई उमेदु, पर अलाए छो तव्हांजो यार आवाज़ कटिजे थो उस्ताद, तव्हांजो आवाज़ कटिजे थो प्यारा, सफ़ा आवाज़ नथो अचे क्लियर। नंबर ते मां प्यारा प्यारा नंबर तव्हांजो ऑन आहे, मां नंबर ते कॉल कयां तव्हांखे, नंबर ऑन आहे इहो? हाँ, नथो लॻे, पोइ मां नंबर मोकिलियांव थो, तव्हां उन ते नंबर मूंखे बैक कॉल कंदो, इहो कुर्ब कंदो प्यारा? मां नंबर मोकिलियांव प्यारा, मां नंबर मोकिलियांव थो, उन नंबर ते मूंखे बैक कॉल कयो, इहो कुर्ब कयो 2 मिंट भला। ठीकु आहे ठीकु आहे, लव यू प्यारा, लव यू। अल्लाह ख़ैर कंदो यार, नेटवर्क जो मसलो आहे, थोरो प्रैंक कॉल में मज़ो ख़राब थो थिए। मां नंबर मोकिलियांसि थो, ॾिसां थो कॉल करे थो या नथो करे। छो मां कॉल कयोमांसि हुनखे इन ते न, पंहिंजो डायरेक्ट इन ते कॉल कयोमांसि। प्यारा इहो नंबर अथव मुंहिंजो, इन नंबर ते मूंखे कॉल कयो। व्हाट्सअप ही बंदि करे छॾी, व्हाट्सअप ही बंदि करे छॾियो प्यारे, त छा थो करे प्यारो असां सां यार, कहिड़ो ज़ुल्म थो करे।
मूंखे चई नंबर ते मां कॉल कयईं त वरी नंबर ई बंदि करे छॾियो अथसि। हाणे असां वरी ॾिसूं पिया था ॿिए कंहिं दोस्त खे पखी खे आज़मायां थो, ॾिसां थो त पखी छा थो करे। ठीकु आहे, सो पखी खे नंबर ते मां कॉल कयांसि थो, छो जो नंबर नेटवर्क जो इशू लॻो पियो आहे न, त क्लियर आवाज़ु नथो अचे। पखी, ए साईं पखी, ठीकु आहे। इस कॉलर ट्यून को अभी अपना बनाने वाह के पखी लिए वाह। स्टार 3 दबाएं। हेलो हेलो जी जी हेलो अब की छा हाल आहे? ख़ुशि आहियां। केर सर केर माशूक थो ॻाल्हायां, माशूक बलोच। हाँ चला केर आवा ख़ैर दुआ, किथे आहीं यार? मां दिल्ली हैदराबाद हैदराबाद आहीं? हाँ यार वाह जो कमु थी वियो, भलो कमु थी वियो आहे, ज़बरदस्त आहे। मां बि हैदराबाद में आहियां यार, हॉस्पिटल में। मूंखे रत जी ज़रूरत आहे यार, इहो मूंखे रत जी थैली थी ॾेई वञे यार। हल अच्छा है तो इते इंतजार कर सिविल अस्पताल में ना न न सिविल अस्पताल में ना यार, लाल बत्ती में भाईजान। लाल बत्ती में रत काथे चाड़ींदा कॾहिं ना सिविल में चाड़ींदा। मां लाल बत्ती में एडमिट आहियां यार, सिविल में काथां वरी तूं वञी होॾे चाड़ींदे? बद करे वियो पखी काली बद करे वियो। हाणे उस्ताद ज़ाकिर खे ॾिसां, जेको उस्ताद बि आहे मुंहिंजो ऐं मूंखे सम्झाईंदो बि आहे तक़रीबन, पोइ उन खे ॾिसूं पिया था उहो छा थो करे। हां उस्ताद ज़ाकिर खे कॉल करे ॾिसांसि उहो ॾे थो नथो ॾे यार। त असां वारो ॾिसूं था माशूक शर यार, नंबर त मोकिलियो अथमांसि, हाणे अलाह करे कॉल उहो बि करे त उन खां वरी ॻाल्हायूं था। यारा मां इंतज़ार में वेठो आहियां, कॉल कयो नंबर ते, हिन ते अगरि नंबर तव्हांजो नथो लॻे, मां तव्हांखे कॉल कयां पियो थो त तव्हांजो नंबर नथो लॻे, तव्हां मूंखे हिन नंबर ते कॉल बैक कयो त मां 2 मिंट तव्हांखे सम्झायां बाबे। त ज़ाकिर खे कॉल करे ॾिसां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब छा हाल आहे? खैर खैर। अब इहो थोरो परेशान लॻो पियो आहे। जी जी इहो हिन महिल मूंखे इहो कराची में आहियां, ब्लड जी ज़रूरत आहे बाबे। मां त हींअर आयो आहियां कराची में, मूंखे एडमिट आहियां हॉस्पिटल में, मूंखे ब्लड जी ज़रूरत आहे। सो ब्लड मूंखे महिरबानी करे ॾियो भला, या तव्हां ॾेई वञो। अब मां जी तरफ़ ई साड़े छॾी आहे, माण्हुनि ब्लेड जो ज़रो बि मां वटि न आहे। उस्ताद तव्हां रत कीअं साड़ी आहे यार? मां परेशान लॻो पियो आहे, मूं वटि ॿिए कंहिंजो नंबर ई न आहे। मां हाणे तव्हांखे उमेद करे तव्हांखे कॉल कई आहे। मूंखे सिर्फ़ु रुॻो 5 थैलियूं खपनि। मांखे सीर विझ कई सीर उस्ताद बाक़ी हाणे आहे तूं काथे? मां हॉस्पिटल में आहियां, हिन में जना हॉस्पिटल में आहियां। उन्हनि चयो ब्लड जी जेको तूंखे ज़रूरत आहे, तूं ब्लड जेको घुरास, ऑपरेशन आहे मूंखे, मोकनि जो ऑपरेशन आहे, सो उन जे लाइ 7-8 थैलियूं खपनि। निभागा जलींदो महिनत गरम शयूं न खा, आख़िर मौका थिए न। उस्ताद हाणे भला परे केॾो जल्दी में त गरम शयूं न खाईंदो करे, इहे तुंहिंजूं आदतूं ख़राब। हाणे मां तूं अचां थो खणी तुंहिंजे चक्कर ते, बाक़ी हाणे ग्रुप ई मुंहिंजो तोसां न मिलंदो, मुंहिंजो ग्रुप गरम आहे। ग्रुप कहिड़ो बि हूंदो उस्ताद, चवंदा ग्रुप को मसलो ई न आहे, असां एक्सचेंज करे वठंदासीं, सिर्फ़ु रत तूं ॾियण लाइ माण्हू घुराए। 8 थैलियूं खपंदियूं। अब माण्हू हाणे मां फोन करे ॾिसां थो, पर अॼुकल्ह उमेद कंहिंमें बि कान्हे का। मुंहिंजी तबियत ख़राब, यकीन कर त जेको मूंखे त को कंहिं टको बि न ॾिनो। उस्ताद मां तॾहिं त उमेद करे तव्हांखे कई न, ॿिए कंहिं में उमेद न हुई, तॾहिं त तव्हांखे कॉल कयमि न भाउ। ओ भाउ मां पाण ॾाढी परेशान आहियां, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा पुट, मां ॾाढी परेशान आहियां, तूं मूंखे सम्झ न भाउ। माना तव्हां मूंखे रत न ॾींदव न? माना सिधी ॻाल्हि ॿुधायो न। भाउ रत जो ॾिसूं था, के चऊं था, बाक़ी हाणे मूंखे त पाण खे रत कान्हे का, मथे खे चक्कर था अचनि, ब्लड प्रेशर लो लॻो पियो आहे, अलाए छा चक्कर आहे। मूंखे पाण डॉक्टर चयो आहे त तोखे ब्लड जी ज़रूरत आहे। बसि ॾिसो, तव्हांखे वरी मां ठीकु थी वेंदुसि, ब्लड चाढ़ींदुसि। तव्हां महिरबानी करे तकड़ में मूंखे अचो, रत ॾेई वञो, ठीकु आहे? अब हाणे ठीकु आहे, ॾिसूं था आहियां बि थोरो कम सां।
ठीकु आहे उस्ताद, ठीकु आहे, तव्हां ओके कॉल बंदि कयो, वरी मां ॿियो ॾिसां दोस्त खे फ़ोन कयां, हुनखे चवां ॾिसांसि। उस्ताद ज़ाकिर हुयो, सो ज़ाकिर उस्ताद फ़ोन कयो मथां, हाणे माशूक शहर जूं फ़ोनूं पियूं थो अचनि उस्ताद जूं, हाणे इन जे लाइ मां तकड़ में कॉल कई आहे, हुनखे ॾिसो पिया था त इहे पियो चए पियो त मूंखे पाण खे ई रत न आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे कमु पटिजे कीअं, माशूक शहर जूं वरी मथां कॉलूं अचनि पियूं थियूं, उन कॉल कई यार शाबस हुजेसि, सो उन सां ॻाल्हायांसि नंबर ते, ॾिसां थो छा थो करे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। प्यारा होॾां नंबर नेटवर्क जो इशू लॻो पियो, सो नंबर न पियो लॻे, सो हाणे तव्हांजो नंबर छा तव्हां कॉल न पिया खणो, नेटवर्क जे चक्कर में छा मसलो अथव? हा प्यारा, मां हिते हिन महिल तव्हांखे नंबर हणां पियो, वरी तव्हांजो नंबर अलाए छो माना को कोड में लॻल अलाए छा में लॻल आहे, न पियो लॻे मुंहिंजो। न नेटवर्क जे चक्कर में थोरो ॿाहिरि आहियां, उन करे हुकुम कयो आहे। मां हॉस्पिटल में आहे, नवाब शाह में आहे, ऑपरेशन आहे मुंहिंजो जेको, सो उन में ब्लड जी मूंखे ज़रूरत आहे, सो मूंखे वटि ॿिए कंहिंजो नंबर न हुयो, मां जो हाणे प्यारे जो नंबर आहे तो प्यारे खे फ़ोन करे चवांसि बाबा अची ब्लड जो बंदोबस्तु करे ॾे भला मूंखे। ग्रुप तव्हांजो कहिड़ो खपे थो? ग्रुप कहिड़ो बि आहे, उहो चवंदा एक्सचेंज करे वठंदासीं, तूं माण्हू रुगो जमा कर बसि। न हाज़िर बहाज़िर, मां पाण पुॼां थो अलाए करे मां पंहिंजे दोस्तनि खे चवां थो, उहे तव्हां ॾींदा, तव्हां ॿुधायो, तव्हां नंबर ॾियां थो, ऐं इनशाला जेका तव्हांजे लाइ असां हाज़िर आहियूं। मां जेकॾहिं असांजे रत ॾियण सां कंहिंजी ज़िंदगी बची थी पए त बिस्मिल्लाह। यार लव यू प्यारा, लव यू, मौला ख़ुशि कंदे प्यारा, तूं बि ईंदे, तूं रत ॾींदे या न ॾींदे प्यारा, यार यार रुगो दोस्तनि ते वज़न रखंदे। न मां पाण बि रत ॾींदुसि, मुंहिंजी रत लॻी मां पंहिंजी रत बि ॾींदुसि, मूंखां जेकॾहिं मुंहिंजी रत में कंहिंजी ज़िंदगी ठही थी पए ऐं बची थी पए त जी बिस्मिल्लाह, इन खां वधीक कहिड़ो ॿियो कमी न आहे। इंसानियत जे भलाई में त माण्हू कमु ईंदो न, बाक़ी कहिड़े कम में ईंदो इंसान। यार बसि पोइ हाणे इहो प्यारा मूंखे ॿुधायो त तव्हां केतिरे टाइम में पहुचंदो, त मां डॉक्टरनि खे ॿुधायां यार केतिरे टाइम में अचे पियो थो उस्ताद, असां वारो भाउ अचे थो। मां कलाक में तव्हां पुॼां थो, ॿियो कमु छॾियां थो, पहिरियों इंसानियत जो कमु आहे, बाद में ॿिया कम। सो यार इहो मूंखे उमेद बि इहा ई हुई प्यारा, तव्हां मूंखे ज़रूरु जेको सो जवाबु न ॾींदव, सो मौला साईं तव्हांखे ख़ुशि रखे रब साईं। जी जी, मां तव्हांजो दोस्त खे नंबर ॾियां थो, तव्हां हाणे पुॼंदो। प्यारा हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधो प्यारा जी, सो असां बसि इहो हुयो त बसि वॾी महिरबानी, असांखे सिर्फ़ु इहो ई आज़माइणो हुयो। हिकिड़ो मां वीडियो शूट पियो कयां, जीअं हिकिड़ो हैदर कादरी साहिबु कयो, त मूंखे काफ़ी दोस्तनि चयो त तव्हां थोरो पंहिंजे दोस्तनि खे आज़माए ॾिसो न, पर मां चयो हाणे दोस्त खे आज़माए ॾिसां त जेको सो ब्लड जो हो त पैसनि जो करे पियो, मां ब्लड जो आज़मायां पियो। सो मौला तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां दिलि वॾी करे छॾी ऐं माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजी इज़त रखाई अथव, त वाक़ई यार आहिनि बिल्कुलु। न बिल्कुलु, तूं त असांजो भाउ आहीं, केर बि माण्हू हूंदो, को बि इंसान तुंहिंजो, मुंहिंजी जेके रत खपंदी, मां रत ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजी जिथे बि कंहिं माण्हूअ खे सपोर्ट खपे न, मुंहिंजो जहिड़ो हाल हूंदो, मां हुन लाइ हाज़िर थींदो। मुंहिंजो कमु इंसानियत लाइ, असां फ़ुकरा माण्हू, असांखे तुंहिंजो जेको बि कमु आहे 5 मिंट में थींदो अलाए करे। मुंहिंजी रत खपे, मुंहिंजे दोस्तनि जी रत खपे, असां सिर्फ़ु ॾियण लाइ तयारु आहियूं। सदको जानी सदको, मौला ख़ुशि कंदे, बसि दिलि वॾी करे छॾी, यकीन करी दिलि ख़ुशि करे छॾी यार। मां जे यकीन कयो, मां जिथे पुॼां मां तव्हां वटि पुॼां, ॿिया सभु कम छॾियां, पहिरियों कमु तव्हांजो। वो मूंखे उमेद बि इहा ई हुई, मां चयो यार असां वारो जेको सो जवान आहे, बाक़ाइदे मना न कंदो कंहिं शइ खां, जिते बि चवंदासीं मां चयो पहुची वेंदो, अहिड़ो यार आहे, महल वारो आहे। सो यकीन करो, उते संगलप घटि आहे, मां कंहिं वरी थोरो साइड ते निकिरी तव्हां सां थी ॻाल्हायो। लव यू यार, मौला ख़ुशि कंदे यार, बाक़ाइदे बिल्कुलु। मां ॾिठो त व्हाट्सअप ते असां वारो जेको सो कॉलूं न पियूं कॉन्टेक्ट थियनि, त वरी नंबर ते तो मूंखे कॉलूं कयूं न। सो हाणे हिकिड़ी इजाज़त वठंदासीं, सो असां हे प्रैंक जेका कॉल कई आहे, असां तोखे कॉल कई आहे, इहा असां वीडियो बि अपलोड कंदासीं पंहिंजे पेजनि ते, इजाज़त ॾींदव त असां अपलोड कंदासीं बाबे। न को मसलो न आहे, को मसलो न आहे। ज़िंदाबाद यार, ज़िंदाबाद, लव यू, मौला ख़ुशि कंदव जानी। हे असांजो दोस्त माशूक शर साहिबु यार, तव्हां हर भरू असां वारे उस्ताद खे ग़लति सम्झंदा आहियो। ॾिस चए थो त भले इंसानियत सभ खां पहिरियां, इंसानियत जो कमु आहे, उन खां पोइ जेको सो सभु कुझु आहे। चए थो जिते बि तूं चवंदे मां उते पहुची वेंदुसि। यार लव यू माशूक शर साहिबु। पखी त मोरागी मज़ाक करे नंबर बंदि करे छॾियो आहे। उस्ताद ज़ाकिर बि असां वारो उस्ताद जेको जंहिं हमेशह मूंखे उस्तादी ॾिनी आहे, उन बि चयो त बाबा मसइलो न आहे, मां तो वटि ईंदुसि। पोइ हाणे जेको हाल आहे हाज़ुर आहे। सो उमेद आहे त तव्हांखे प्रैंक तव्हांखे भलो लॻो हूंदो, ऐं यकीन कयो त प्लांटेड बिल्कुलु बि न हुयो, छो जो मां हिननि खे फस्ट टाइम कॉल कया। सो रत ॾियण वारा बि अॼुकल्ह दोस्त आहिनि अल्हम्दुलिल्लाह, ऐं काफ़ी दोस्त टड़काऊ बि आहिनि। सो आईंदा वरी हिकिड़ो प्रैंक ॿियो बि, जेकॾहिं हे प्रैंक तव्हांखे पसंदि अची वियो त वरी हिकिड़े ॿिए मौज़ू ते प्रैंक कंदासीं कॉल मुख़्तलिफ़ दोस्तनि सां। सो लव यू,
ऐं वीडियो भलो लॻे त लाज़मी शेयर कजो। थैंक यू।